अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिबेट में भली कार मां आहियां जी मेज़बान साइमा वाह। प्रोग्राम में अॼु गुफ्तगू कंदासीं ईरान अमरीका इसराइल जी जंग जे हवाले सां जेके डेवलपमेंट साम्हूं अचनि पियूं उनखे डिस्कस कंदासीं। उनखां अलावा अॼु अहम इजलास थियो आहे वज़ीर आज़म हाउस जे अंदरि, जंहिंमें पार्लियामेंटी लीडर्स ऐं सियासी जमातुनि जे सरबराहनि खे जेको विच ओभर जी सूरत हाल आहे उन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अॼोके हिन अहम इजलास में जिते ॿियूं सियासी पार्टियूं हुयूं पर उते PTI ऐं तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान शिरकत न कई आहे हिन इजलास में। इन खां अलावा नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिसंदा हूंदव त हिन वक़्तु ईरान जी जेका सूरत हाल आहे उन में जेके नार मुल्क आहिनि उन्हनि जे पारां जेका हिन वक़्तु बयान साम्हूं अचनि पिया उहे यकीनी तौर ते उहे अहम आहिनि। ऐं इन खां अलावा हिकिड़ो अहम बयानु ॾिनो आहे नेटो जे अॻूणे कमांडर जो चवणु आहे त टीं आलमी जंग जेका आहे उहा शुरू थी चुकी आहे। हिन वक़्तु दुनिया उहा टीं आलमी जंग खे ॾिसी रही आहे ऐं इहो जेको हुन बयानु ॾिनो आहे हुन चयो आहे त मूं तमामु सोचे सम्झी इहो बयानु ॾिनो आहे। ईरान ऐं अमरीका ऐं इसराइल जी जंग जे हवाले सां अॼु UAE जी फ्रांस पारां दिफ़ा जो ऐलान कयो वियो आहे ऐं हिन सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे जिते स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ बंदि आहे त उनखां पोइ जेके नार मुल्क आहिनि उन्हनि जी जेका तेल जी सप्लाई आहे उहा बंदि थी चुकी आहे। ऐं इन सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे पाकिस्तान बि अॼु तेल जी सप्लाई जे हवाले सां सऊदी अरब खे दरख़्वास्त बि कई आहे। ऐं हिन सूरत हाल में अगरि का थिए थी ईंदड़ वक़्त में का वधीक सिचुएशन ख़राबु थिए थी त पाकिस्तान वटि 28 ॾींहंनि जो जेको आहे उहो रिज़र्व ऑयल आहिनि, पर उन जे बावजूद बि पेट्रोल पंप खे जेका सप्लाई आहे उहा महदूद कई वई आहे। इन सूरत हाल में हिकिड़ी हंगामी जेका आहे उहा कमेटी बि जोड़ी वई आहे। त हिन वक़्त ताईं नार मुल्कनि जा जेके बयान आहिनि उन्हनि पंहिंजा अॾा हिन वक़्त ताईं अमरीका खे त न ॾिना आहिनि, पर छा ईंदड़ मुस्तक़बिल में नार मुल्क इन जंग में इन्वॉल्व थी सघनि था, इन सॼी सूरत हाल ते डिस्कस कंदासीं। स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तज़िया निगार फारूक मुरई साहब, नसीर गोपांग साहब ऐं इरफान महबूब साहब। तव्हां टिनि महिमाननि खे भली कार चवंदसि। मुरई साहब, शुरूआति तव्हां सां करणु चाहियूं पिया। हिन वक़्तु अॼु इजलास बि थियो आहे मिडल ईस्ट जी सूरत हाल जे हवाले सां ऐं अफ़गानिस्तान सां बि जेका पाकिस्तान जी जंग हलंदड़ आहे। अॼोके इजलास में PTI ऐं जेका अपोज़िशन पार्टियूं आहिनि उन्हनि शिरकत न कई आहे। तव्हांखे छा थो लॻे शिरकत न करे उन्हनि जेको हिकिड़ो क़ौमी ॿधी जो मुज़ाहिरो थियणु घुरिजे हा हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि सियासी जमातुनि पारां, उहो न करे ग़लति फ़ैसिलो कयो आहे? तव्हांखे छा थो लॻे? असल में ॾिठो वञे त जेके हींअर जेको अॼु जेके पार्टियूं जेके वज़ीर आज़म हाउस में हुयूं सवाइ तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान ऐं PTI खां अलावा बाक़ी तक़रीबन तमामु पार्टियूं हुयूं, जंहिंमें बलोचिस्तान अवामी पार्टी थी, मुस्लिम लीग Q थी ऐं उन खां अलावा इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी हुई। उन खां अलावा सेनेट ऐं क़ौमी असेंबली जो चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन बि उते मौजूदु हुआ। इन हालति में जॾहिं असां ॾिठो वञे त हीउ खितो हींअर हालत जंग में आहे। हींअर जेको आहे पार्टियुनि खे जेको आहे इहे पंहिंजे जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे पंहिंजी जॻह ते रखे इन जेको आहे सो मुज़ाहिरो करणु खपे हा जेको आहे गॾिजी जेको आहे इन में मुल्क जी सलामतीअ जे लाइ हुननि खे शामिलु थियणु खपंदो आहे। लेकिन जेको आहे सो उहो जेको आहे ज़ाहिर आहे अहिड़ा हालात अहिड़ा आहिनि जेके PTI ऐं जेके उन्हनि जे जेको ॻाल्हियूं जेके आहिनि या उन्हनि जे जेको लीडर आहे उन जे हवाले सां बिल्कुलु जेको आहे सो वन मैन शो कनि था। इहा मुंहिंजो ख़्यालु आहे त सुठी ॻाल्हि कान्हे। हिन मौक़े ते हिननि खे इताद जो मुज़ाहिरो करणु खपंदो। ठीकु आहे, नसीर गोपांग साहब, तव्हां छा चवंदव? अॼोको इजलास थियो आहे ऐं मिडल ईस्ट जी सूरत हाल ते सियासी पार्टियुनि जे सरबराहनि खे ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे ऐं उन मौक़े ते इहो बि ॿुधायो वियो आहे त ईरान ऐं नार मुल्कनि जे विच में जेका छिकताण आहे उनखे घटाइणु पाकिस्तान जी पहिरीं तरजीह आहे। बिल्कुलु पाकिस्तान जो अहम रोल आहे। कल्ह जीअं पाण इसाक डार साहब जो ॿुधोसीं उन बि जेके उते ॻाल्हियूं कयूं त हुन चयो जेका हीअ समूरी सूरत हाल पैदा थी त उन्हनि सऊदी हुकूमत सां ॻाल्हायो, इवन उन्हनि ईरान वारनि सां ॻाल्हायो ऐं उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कई त भई जेको कुझु थिए पियो घटि में घटि ईअं न थिए जो जेका मुस्लिम मुल्क आहिनि उन्हनि जी पाणत में को रसाकशी या छिकताण या जंग शुरू थी वञे। ऐं इसाक डार साहब चयो त सऊदी हुकूमत सां बि उन्हनि ॻाल्हायो, ईरान जी हुकूमत सां बि ॻाल्हायो ऐं ॿिन्ही हुकूमतुनि खे इहो पाबंद कयो त इहा जंग जेका आहे सिपाणत में न थियणु खपे। हींअर ताईं त पाकिस्तान हुन में कामयाबु वियो आहे। सो अॻिते हाणे ॾिसूं था छा थो थिए। जीअं कल्ह बि पाण ॻाल्हायोसीं इहा हिकिड़ी वॾी साज़िश थिए पई ऐं इहा साज़िश अमरीका ऐं इसराइल जी आहे त मुस्लमान मुल्कनि खे पाण में विढ़ाइजे। पोइ ऑयल रिफाइनरी वारा जेके वाक़िया थिया, अॼु बि कुझु अहिड़े क़िस्म जा वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि। अल उदैद जेको बंदर इहो पंहिंजो अॾो आहे क़तर में उन ते वॾी कार्रवाई थी आहे। बहरहाल ईरान इहो ज़रूरु चवे थो त जेके बि अमरीका जूं मिल्कियतूं आहिनि असां उते अटैक कयूं था पिया, बाक़ी जेके ऑयल रिफाइनरीज़ वग़ैरह आहिनि उन ते हमलनि सां असांजो को बि तालुक़ु न आहे। ऐं अॼु पाण ॾिठोसीं त सऊदी अरब में जेको सऊदी बादशाह आहे
मोहम्मद बिन सलमान, उन्हनि जी क़यादत में वीडियो लिंक ते ॿुधाए पियो उन को इजलास बि थियो आहे उन्हनि जी जेका कैबिनेट आहे उन्हनि जो, ऐं उनखां पोइ जेको बयानु आयो आहे जंहिंमें इहो चयो वियो आहे त सऊदी अरब पंहिंजे दिफ़ा जो हक़ महफ़ूज़ रखे थो, ऐं जेकॾहिं इहे हमला जारी रहिया त हू जवाब बि ॾेई सघनि था। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थी त इहो असीं चवंदासीं त अमेरिका ऐं इसराइल जो जेको मिशन आहे उहो ॼण त कामयाबी ॾांहुं वञे पियो। सो उन में पाकिस्तान जो किरदारु नो डाउट अहम आहे, ऐं ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में पाकिस्तान वधी कहिड़ो किरदारु अदा करे थो। जेतिरे क़दुरु अव्हां चयो त पाकिस्तान खे बि हिकिड़ो यूनिटी जो मुज़ाहिरो करणु खपे हा, समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि खे इन इजलास में वञणु खपे हा। मुल्क जे अंदरि खोड़ मसइला आहिनि, तहरीक इंसाफ़ सां ज़्यादतियूं थियनि पियूं, उनखां केरु इनकार नथो करे सघे, ऐं उहे विदिन कंट्री पंहिंजे मुल्क जे अंदरि रही करे उहे मसइला पाण हल करे सघूं था। बहरहाल खोड़ अहिड़ा मौक़ा अचनि था जिते हिकिड़ो क़ौमी ॿधी जो मुज़ाहिरो थियणु खपे, उते तहरीक इंसाफ़ वारा असांखे परते बीठे नज़र अचनि था। इन खां पहिरियां बि दहशतगर्दी जे हवाले सां इजलास थियो, ग़ालिबन जाफ़र एक्सप्रेस वारो वाक़ियो, त उन ते या उन खां अॻु में बि जेके क़ौमी सलामती जे हवाले सां जेके बि इजलास थींदा रहिया आहिनि पाण ॾिठोसीं त उन खां ॼण ते ई बाइकाट ई कंदा रहिया आहिनि। इवन एतिरे क़दुरु बि थियो जॾहिं ख़ान साहब वज़ीर आज़म हुयो ऐं बाजवा साहब आर्मी चीफ हुयो, उन ज़माने में पार्लियामेंट जो इन कैमरा इजलास थियो दहशतगर्दी जे सूरत हाल जे हवाले सां, त हू ख़ान साहब इन शर्त ते कोन आयो हो त छाकाणि त उन में अपोज़िशन वारा मतिलबु पीपल्स पार्टी या नवाज़ लीग जी क़यादत अचे थी, वज़ीर आज़म हूंदे जेको आहे सो उन में कोन आयो। सो उन सां बि मैसेज ख़राबु ईंदो हो। अॼु जेको ही इन्हनि कयो आहे ख़ासि तौर ते महमूद ख़ान अचकज़ई, अलामा नासिर अब्बास मां इहा तवक़ुआ कोन हुई, उन्हनि खे वञणु खपे हा। मुल्क जे अंदरि मसइला आहिनि मञूं था, ज़्यादतियूं उन्हनि सां थियनि पियूं, उनखां बि इनकार कोन्हे। बहरहाल इहो कोन्हे जे जॾहिं हिन लेवल जा मसइला थींदा हुजनि, ऐं जीअं अव्हां पाण इंट्रो में ॿुधायो त दुनिया 3 आलमी जंग ॾांहुं वधे पई, पाकिस्तान उनजो हींअर खां ई पाकिस्तान ॾिसो पिया त मुतासिर थियणु शुरू थी वियो आहे। जेका असांजी जहाज़नि जी सर्विस खणी चऊं उहा मुतासिर थिए पई, नार जे मुल्कनि में जेके बि असांजा माण्हू वञणा हुआ उहे न पिया वञी सघनि, तेल जी रसद बंदि आहे, त पाकिस्तान वटि जेको स्टॉक ॿुधाए पियो वञे, पाण जेका सऊदी अख़्तियारियुनि सां मुलाक़ात कई आहे उनखां पोइ ॿुधाए पियो त मार्च जे आख़िर ताईं मतिलबु 3 हफ़्तनि जा असां वटि ज़ख़ीरा हूंदा आहिनि। जेकॾहिं इहो मुसलसल तेल जी रसद इहा बंदि रहे थी त पाकिस्तान ते नो डाउट तमामु घणो इम्पैक्ट पवंदो, महांगाई वधी वेंदी, ऐं जेकॾहिं तेल मिले बि सही थी, अॼु ॿुधायो वियो आहे त हिकिड़े ॿिए रूट जे थ्रू पाकिस्तान खे मिलंदो, पर उहो रूट ॿुधाए पियो न तमामु हिकिड़ो डिघो रूट आहे, महांगो आहे, ज़ाहिर टैक्स वधी वेंदा, तव्हांजो किरायो तव्हांजो वधी वेंदो, त आम माण्हू पाकिस्तान में हींअर ई पाण जेकॾहिं उनजी सूरत हाल ॾिसूं त गुरबत में केतिरी वाध थी आहे, महांगाई में केतिरी वाध थी आहे, बेरोज़गारी में वाध थी आहे, त इन जंग जा सिधी रीति असां ते बि असरु पवनि था। सो असां सभिनी जी इहा कोशिशि हुजणु खपे, पाकिस्तान जे पूरनि समूरनि पार्टियुनि जी कोशिशि हुजणु खपे त जेतिरो उन्हनि जो किरदारु अदा थिए उहे कनि, ऐं दुनिया खे हिकिड़ो यूनिटी जो मैसेज आहिनि जेको न पियो ॾिनो वञे, उहो इंतिहाई अफ़सोसनाक आहे। इरफान साहब तव्हां मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त पेट्रोलियम डिवीज़न जेका आहे हुकूमत पाकिस्तान जे तरफ़ां जेको आहे पेट्रोल पंपनि खे कोटा सिस्टम शुरू करे छॾियो वियो आहे, त मैं जेके हुननि गुज़िरियल 6 महीननि में जेतिरो हुननि जो कोटा आहे उन हिसाब सां हुननि खे जेको आहे पेट्रोल जेको आहे ॾिनो वेंदो, जंहिंजे करे हींअर खां वठी जेको आहे न वधी वई आहे, जेको आहे हिकिड़ी संसी या हिकिड़ो सम्झो जेको आहे ख़ौफ़ हिरास फैलियल आहे, ऐं सुभाणे जेको आहे सो पेट्रोलियम जो जेका हिननि जो आहे पंहिंजी यूनियन आहे उहा सुभाणे जेको आहे इजलास थी करे इन मौज़ूअ ते, जंहिंमें हीअ जेका सॼी इन सूरत हाल कंदी त भई जो पेट्रोल ते हींअर छा पियो थिए, ऐं उन में हुकूमत खां उहो मुतालबो कंदी, जेको बहरहाल जेको हुननि जो पाण में फ़ैसिलो थींदो एसोसिएशन, उहो सुभाणे ख़बर पवंदी त छा थींदो। ठीकु आहे, पेट्रोल पंप्स खे सप्लाई महदूद कई वई आहे, हिन हवाले सां कमेटी बि हिकिड़ी जोड़ी वई आहे। इरफान साहब तव्हां ॾे अचूं पिया, तव्हां छा चवंदो, अॼु इजलास थियो आहे ऐं सियासी पार्टियूं हिकिड़े प्लेटफॉर्म ते थियूं आहिनि, पर अपोज़िशन हस्बे रिवायत उहा अॼु न हुई इजलास में, त क़ौमी ॿधी जो मुज़ाहिरो न थी सघियो, ऐं तव्हांखे छा थो लॻे कहिड़ा तहफ़ुज़ात थी सघंदा PTI जा? ॾिसो हाणे अॼोको जेको इजलास हो ग़ालिबन उहो शायदि पाकिस्तान जी क़ौमी सलामती ते कोन हुयो, विच ओभर में जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते इसराइल ऐं अमेरिका जे ईरान ते हमलनि खां पोइ जेका सिचुएशन डेवलप थी आहे, ऐं इन खां पहिरियां ऐं इन खां बाद में पाकिस्तान जो जेको किरदारु रहियो आहे, ख़ासि करे नार मुल्कनि ऐं ईरान विच में जेका छिकताण वधी आहे, उन ते ब्रीफिंग हुई, ऐं इन में गुज़िरियल ॾींहं सभिनी खे दावत ॾिनी वई हुई, ऐं सभिनी जेके बि इतिहादी आहिनि उन्हनि त शिरकत कई, पर मौलाना फज़लुर रहमान साहब बि शिरकत कई, ऐं हिकिड़ी पार्टी आहे, पार्टी ख़बर न आहे उनखे चवणु खपे बि या न चवणु खपे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या सुन्नी इतिहाद काउंसिल चऊंसि या पाण आज़ाद उम्मीदवार चऊंसि, इहो जेको आहे उन्हनि शिरकत न कई, ऐं तहफ़ुज़ तहरीक पाकिस्तान जेका हिकिड़ी मूवमेंट हुई हुकूमत जे ख़िलाफ़, ऐं उन्हनि में जेके 2 मोतबर नाला हुआ या उहिदा हुआ, उहिदेदार हुआ, अचकज़ई साहब ऐं अञा बि आहिनि, अचकज़ई साहब ऐं अलामा राजा नासिर अब्बास साहब, उन्हनि बि PTI जे करे शिरकत न कई, ऐं उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो
सवलो ऐं सादो मुतालबो हुयो त जेसीं ताईं PTI बानी सां असांजी मुलाक़ात नथी कराई वञे ओसीं ताईं असां इजलास में शिरकत नथा करे सघूं। सियासी हवाले सां ॾिसूं त हिननि जो पॉइंट बि सही आहे हिकिड़ो त भई तव्हां जेकॾहिं सभिनी सियासी पार्टियुनि खे इजलास में शिरकत जी दावत ॾियो था ऐं उन्हनि खां सलाह मशवरा वठो था त इहो ज़रूरी आहे त हिकिड़ी पार्टी जंहिंजो लीडर जेल में आहे हू उन सां मुलाक़ात करे ऐं उनखे सूरत हाल बाबति आगाह करे ऐं उन जूं जेके तजवीज़ूं आहिनि उहे बि शामिलु कयूं वञनि। छो जो तव्हांखे जेकॾहिं क़ौमी ॿधी ऐं एके जो ई पैगाम ॾियणो आहे त पोइ उनजो बि पैगाम ऐं तजवीज़ूं शामिलु थियणु घुरिजनि। उहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे त तव्हां उन ते अमल कयो या न कयो या वरी पाकिस्तान में जेके हुकूमतूं रहियूं आहिनि उहे अपोज़िशन जे सलाह मशवरनि ते केतिरो अमल कंदियूं आहिनि तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे। इजलास में न शिरकत करणु इख़लाक़ी तौर ते ग़लति अमल आहे या शिरकत थियणु खपे हा। छो जो ईरान में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उनखे रुॻो पाण ईरान जी नज़र सां नथा ॾिसूं। ईरान असांजो पाड़ेसरी मुल्क बि आहे, गॾोगॾु हिकिड़ो मुस्लमान मुल्क आहे। इहा हिकिड़ी कंडीशन आहे असांखे ॾिसणो पवंदो। गॾोगॾु ईरान ते हमलावर केरु आहे, उन जा मोटिव्स कहिड़ा आहिनि, उन जा मक़सद कहिड़ा आहिनि उहे बि ॾिसणा पवंदा ऐं ईंदड़ मुस्तक़बिल में इन जा जेके असर आहिनि उहे पाकिस्तान ते बि तमामु घणा पवंदा। मुआशी असर त हाणे साईं नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। जीअं नसीर साहब ऐं मोराई साहब बि ॿुधायो त 28 ॾींहंनि जो पेट्रोलियम स्टोरेज असां वटि वञी बचियो आहे ऐं इहा मुसलसिल जंग जेकॾहिं जारी रहे थी ऐं वरी कंहिं ॿिए रूट जे थ्रू असां वटि तेल खाम अचे थो त वरी जेके पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं आहिनि उहे वधी वेंदियूं ऐं उन जो असरु वरी सौ सिधो जेके आम इस्म आहिनि जेके असीं रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु कयूं था उन्हनि ते पवंदो, उन्हनि जूं क़ीमतूं वधंदियूं, माना हिकिड़े आम माण्हू ते भार पवंदो। क़ौमी एके ऐं क़ौमी ॿधी जी ज़रूरत हुई ऐं असां हमेशह जीअं हिन वेरे बि नाकाम आहियूं सोचण जो मक़ामु आहे ऐं अञा बि वक़्तु वियो न आहे। ऐं हीअ जेको इजलास में अॼु जेका डिस्कशन थी आहे इसाक डार साहब जेका ॻाल्हि ॿोल कई आहे या उन खां पोइ राणा सनाउल्ला साहब जेका ॻाल्हि ॿोल कई आहे त भई पाकिस्तान इन हमले खां पहिरियां बि सालसी जो किरदारु अदा कंदो रहियो आहे ऐं कोशिशि कई आहे त मामला जेके आहिनि उहे ॻाल्हियुनि ज़रिए निबेरिया वञनि। नार मुल्कनि ऐं ईरान विच में जेका छिकताण ही हमले खां पोइ त ईअं त नथा चई सघूं त ईरान नार मुल्कनि ते हमिलो कयो, पर नार मुल्कनि में अमेरिकी जेका मिल्कियत आहे उनखे ज़रूरु निशानो बणायो वियो ऐं इन ते पाकिस्तान जो जेको किरदारु आहे रोल आहे तमामु घणो अहम आहे। कल्ह बि इन जो ज़िक्र थियो त पाकिस्तानी गारंटी वरिती आहे ईरान खां त तव्हां उन ते हमला न कयो ऐं सऊदी अरब खां बि उन जी तरफ़ खां बि गारंटी ॾिनी आहे त भई सऊदी अरब जी सरज़मीन तव्हांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु न थींदी। पर मेन जेका ॻाल्हि आहे या मेन जेको ऑब्जेक्टिव आहे उहो इहो आहे त हिन वक़्तु जेका ईरान इसराइल ऐं अमेरिका जी छिकताण वारी सूरत हाल आहे उन ते ज़ाब्तो कीअं अचे ऐं जेकॾहिं उन ते ज़ाब्तो न ईंदो त पोइ सूरत हाल केॾांहुं वेंदी। ॻाल्हियुनि जूं जेके अपीलूं आहिनि मुख़्तलिफ़ मुल्क कनि पिया पर ईरान उनखे मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो आहे ऐं अमेरिका बि मुंहिंजो ख़्यालु आहे ट्रंप जे बयान खे त असां सीरियस वठूं ई न। कॾहिं चए थो ॻाल्हियूं करणियूं आहिनि, कॾहिं चए थो त ॻाल्हियूं करणियूं न आहिनि असांखे ऐं उनजे ॻाल्हियुनि ते वरी एतबार बि कोन्हे। ताज़ा तरीन धोखो कयो आहे उन हिकिड़ो ॻाल्हियुनि जी मेज़ ते विहारे उन्हनि खे पोयां वरी हमिलो थियो आहे, बमबारी थी आहे। सो दुनिया खे हिन में मुदाख़लत करणी पवंदी। हिकु अधु मुल्क आहिनि जेके हिन में रोल प्ले करे सघनि था, चीन आहे, रशिया आहे, उन्हनि जूं अपीलूं जारी आहिनि। पर जेको अॼु स्पेन मना कयो आहे, इनकार कयो आहे अमेरिका खे भई असांजा जेके अॾा आहिनि उहे अवां ईरान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु नथा करे सघो ऐं उन जे रद्द अमल में ईरान बि मुकमिल तौर ते अमेरिका बि मुकमिल तौर ते बाइकाट जो ऐलान कयो आहे ऐं चयो आहे त असांजी जेका तिजारत आहे वापारु आहे उनखे मुअतल कयूं था। सो जेके ख़िते में असर रसूख़ रखनि था या दुनिया में जेके असर रसूख़ मुल्क रखनि था उहे जेकॾहिं इहो स्पेन वारो रवैयो अख़्तियार कनि ऐं अहिड़े तरीक़े सां ई अमेरिका खे ट्रीट करणु शुरू कनि त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो प्रेशर डेवलप थी वेंदो ऐं सूरत हाल निबिरे वारे पासे वधंदी। ठीकु आहे मोराई साहब, जीअं त फ्रांस, कैनेडा, स्पेन ईरान ते हमलनि जी मुखालफ़त कई आहे, हुननि जो चवणु आहे त आलमी क़ानूननि जी भञ कई आहे। इन खां अलावा जेके इदारा आहिनि जेके हिन सॼी जंग खे मॉनिटर कनि पिया उन में उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिन जंग में टारगेट उहे ईरानी क़यादत हुई पर सिविलियन तमामु घणा मारिजनि पिया इन सॼी जंग जे हवाले सां, चाहे उहे अमेरिका जा हुजनि या पोइ नार मुल्कनि जे अंदरि हुजनि। त हिन वक़्तु जेका जंग जी सूरत हाल आहे इनखे मद्देनज़र रखंदे तव्हांखे छा थो लॻे त अमेरिका जे अंदरि बि तमामु घणी डिवीज़न नज़र अचे पई ऐं अमेरिका जे अंदरि तमामु घणो आवाज़ उथे पियो ईरान जे ख़िलाफ़ु जेका जंग शुरू कई वई आहे। त तव्हांखे लॻे थो को हिन वक़्तु ॿाहिरां त को प्रेशर एॾो ट्रम्प ते कोन पियो आहे पर इंटरनली अगरि प्रेशर हिन तरह जो वधंदो वियो त शायदि कुझु ॾींहंनि खां पोइ असां सीज़ फायर ॾिसूं। असल में हिन में तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त हिकु ॾींहुं पहिरियां जेको अमेरिकन सेनेटर आहे उन जेको आहे हिकिड़ो बयानु ॾिनो आहे ट्रम्प जे ख़िलाफ़ु
त भई असां हेतिरा जेको आहे तक़रीबन 60,000 फ़ौजी जेको आहे सो इन जंग में जेको आहे माराया आहिनि ऐं अलाए केतिरा ज़ख़्मी कया आहिनि ऐं उन खां अलावा पब्लिक जा माण्हू अलाए केतिरा जेको ऐं 8.2 मिलियन जेको आहे इहो जेको आहे असांजो नुक़सान बि थियो आहे 3 ट्रिलियन जेको आहे डॉलर नुक़सान बि थियो आहे ऐं उन खां पोइ जॾहिं हिननि जो उन में इजलास थियो पेंटागोन में त हिन जेको आहे सो ट्रंप इहो ई चयो उते जेको इजलास दौरान त जेको आहे सो हा असां कंहिंसां बि जंग कोन कंदासीं किथे बि कब्ज़ो कोन कंदासीं त उन खां पोइ हीउ छा आहे रजीम चेंज जो मसइलो छा आहे त इन मां अंदाज़ो थिए थो त ट्रंप जी मुखालफ़त वधे पई थी ऐं तव्हां वीडियोज़ बि ॾिठो हूंदो जेके हींअर जेके अचनि पियूं उन में ट्रंप जो जेको बॉडी लैंग्वेज आहे या जेको ॾिठो हूंदो तव्हां हुनजो बिल्कुलु जेको आहे उहा न आहे जेका पहिरीं हुई उन में इन मां ख़बर पए थी त हू हींअर ट्रंप बि जेको आहे या जेको अमेरिका आहे उहो बि जेको आहे हुनखे अंदाज़ो न हो त ईरान एॾी मज़ामत कंदो ऐं ॿी ॻाल्हि त ख़लीजी ममालिक बि जेको आहे उनखे बि एतिरी उमेदु न हुई त इहो थी सघे थो हींअर तव्हांखे एतिरो अंदाज़ो लॻायो त जेको आहे जेको बिज़नेस ऐं माशी हब हो दुबई जेको आहे सॼी दुनिया जो मर्कज़ हो उते जेको आहे बिल्कुलु भॼ डोड़ लॻी पिया हर को पंहिंजे मुल्क वञणु चाहे थो उतां ख़ाली करे वञनि पिया इन जो वॾो हिकिड़ो असरु आहे छो जो जेको आहे इन्हनि जा वॾा जेको आहे सो उते अमेरिका जा या जेके बि जेको आहे मुल्क आहिनि उन्हनि जा अॾा आहिनि उन्हनि खे ॾिठो वञे त हाणे सोचींदा जेको आहे इहे अरब मुल्क ऐं ख़लीजी मुल्क त उन्हनि खे उते अॾा ॾियूं या न ॾियूं ठीकु है नाज़रीन ईरान जी सूरत हाल ते ॻाल्हायूं पिया ऐं हिन वक़्तु नार मुल्कनि जे हवाले सां बि डिस्कस हलंदड़ आहे त छा ईंदड़ वक़्त में नार मुल्क पंहिंजा अॾा जेके आहिनि उहे अमेरिका खे इस्तेमालु करणु ईंदा या न छो त कुझु ॾींहंनि जे अंदरि सूरत हाल शायदि बहितर ख़राबु थिए त इन सॼी सूरत हाल ते डिस्कस कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन टी आलमी जंग जी सूरत हाल के डिस्कस करे रहिया आहियूं ऐं हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल जे हवाले सां जीअं मूं ॻाल्हि कई त नार मुल्कनि हिन वक़्तु ताईं पंहिंजा फ़ौजी अॾा अमेरिका खे इस्तेमालु करण जी इजाज़त हिन वक़्तु ताईं न ॾिनी आहे पर छा इहो ईंदड़ वक़्त में इहा सूरत हाल चेंज थी सघे थी इन ते मोराई साहब खां तजियो वठूं था फारूक साहब तव्हां छा सम्झंदा त हिन वक़्तु नार मुल्क रजिस्ट कनि पिया पर ईंदड़ वक़्त में केतिरो रजिस्ट कंदा इन सूरत हाल खे यकीनी केरु बणाईंदो असल में तव्हां इहो हिकिड़ो अंदाज़ो लॻायो न त भई जेको आहे सो जेके बि जेको आहे ख़ालिजी मुल्क आहिनि उन्हनि जे उते जेके अॾा आहिनि त ईरान इहो चए थो त असां जेके हमला कया आहिनि उतां जे जेको हुन जी तनसीबात आहिनि जेके अमेरिका जूं तनसीबात असां उन्हनि ते हमला कया आहिनि ऐं असां कॾहिं बि जेको आहे तेल जी तनसीबात या ॿियनि शयुनि ते हमला कोन कया आहिनि ऐं असां आईंदह बि हमला कंदा रहंदासीं इन्हनि ते अमेरिकनि जेको आहे इन्हनि ते तनसीबात ते हुननि जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो त रियाज़ में जेको आहे इन में कौंसिल खाने ते जेको CIA जे चवनि था जो कौंसिल खानो उन मर्कज़ उन ते हमिलो थियो आहे उन खां अलावा दुबईअ में जेको आहे इन में अमेरिकन कौंसिल खाने इन सफ़ारत खाने ते हमिलो थियो आहे उन मां अंदाज़ो लॻाइजे थो त जेको आहे सो ईरान जेको आहे सो हींअर पोइ हिते कोन हटंदो हींअर जेका इहा ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त जेको आहे सो अमेरिका जे तरफ़ां जेको आहे इहो ॿुधायो पियो वञे त जेके हुनजे साहिल समंदर ते जेको आहे 17 हिकिड़ी आबदो समेत 17 जहाज़नि खे जेको आहे अमेरिका तबाह करे छॾियो हुनजो चवणु या त हींअर अमान ऐं नार में जेको जे साहिल ते को बि जेको आहे ईरानी जहाज़ असांखे नज़र कोन थो अचे बिल्कुलु हुननि सॼी हुननि जी जेका नेवी जेका आहे या त जेको आहे ज़ेर ज़मीन हली वई या वरी जेको आहे हुननि खे तबाह करे छॾियो आहे ऐं थी सघे थो कुझु अफ़दोस हुजनि जेके लिकल हुजनि लेकिन हाणे ईरान जेको आहे सो हींअर जेको आहे पुठिते हटण वारो कोन्हे उन जी वजह इहा आहे त हींअर केरु इन विच में सालसीब कोन थींदो वजह इहा आहे त भई जेको आहे पहिरीं बि जेको आहे हुन जेका पुठीअ ते खंजर हणियो आहे अमेरिका ईरान जे मञण जे बावजूदि इन करे जेको आहे सूरत हाल तमामु संगीन आहे ऐं बाक़ी जेका इहा सही ॻाल्हि आहे त जेको आहे सो हींअर 3 आलमी जंग जो ख़तरो आहे नसीर साहब जीअं त मूं सुवाल कयो त नार मुल्क हू चवंदा असां पंहिंजे बचाव जो दिफ़ा जो हक़ रखूं था ऐं अॼु फ्रांस बि UAE जे दिफ़ा जो ऐलान कयो आहे त हिन वक़्तु तव्हांखे छा थो लॻे त हीउ मुल्क केतिरो रजिस्ट कंदा छो त अमेरिका त उन्हनि जी परघोर कोन पियो लहे त हुननि जो डिफेंस सिस्टम कीअं कमु कंदो ईंदड़ वक़्त में उन ते पाण पोइ अचूं था पहिरें जेकॾहिं अचूं थी जेका समूरी सूरत हाल आहे जीअं पाण ॻाल्हायोसीं शुरूआत में त 5 ॾींहं आहे ऐं 5 ॾींहंनि दौरान जीअं ॿुधायो पियो मोराई साहब त हुनजी नेवी जे हवाले सां ज़मीनी फ़ौज त ईरान जो शुरू खां वठी जेको दारोमदार रहियो आहे हू कॾहिं बि जेका हुननि जी फ़ौज आहे नेवी हुजे उन ते न पर हिन भेरे घणे भाङे हुननि जो जेको दारोमदार आहे उहो हुननि जो बैलिस्टिक मिज़ाइल
उन्हनि जे जेके ड्रोन आहिनि उन्हनि ते सॼी जंग जेका ईरान जी हींअर विढ़ी पियो वञे उहा उनजो करे हली पियो ड्रोन ते ऐं हिकु ड्रोन जी जेका क़ीमत ॿुधाई पई $50,000 आहे ठीकु आहे पर उन $50,000 जे ड्रोन खे नाकारा बणाइण जे हवाले सां जेको उन्हनि जो दिफ़ाई सिस्टम आहे इंटरसेप्टर जेके लॻाया विया आहिनि उहे बिलियंस ऑफ डॉलर्स जा आहिनि त उन हिकिड़े $50,000 जे ड्रोन खे तबाह करण लाइ उन्हनि खे तमामु घणो हिकिड़ो सरमायो लॻाइणो थो पवे न ऐं ईरान उन्हनि खे हींअर ताईं पाण ॾिसूं था त लाजवाब कयूं बीठो आहे कल्ह ताईं पाण ॾिसूं त तल अबीब ते जेके आहिनि सभु बैलिस्टिक मिज़ाइल फायर थिया आहिनि उनखां पहिरियों पाण ॻाल्हायोसीं त नेतन्याहू जी ऑफिस ऐं घर ताईं वञी उन्हनि जा मिज़ाइल जेकॾहिं लॻनि था ऐं वरी कल्ह पाण ॻाल्हायोसीं सऊदी में रियाज़ में जेको आहे सो अमेरिका जे कौंसलखाने ते हमिलो थियणु वरी राति ई देरि सां जेको थियो आहे दुबई में उहो उन्हनि जे कॉन्सुलेट ते हमिलो थियो आहे सो इहे हमला उन्हनि खे वेतर परेशान कनि पिया ऐं डोनाल्ड ट्रम्प पाण इहो मञियो आहे त गल्फ कंट्रीज़ मां उन्हनि जे 9,000 जेके शहरी आहिनि सो उहे भॼण ते ॼण पाण लफ़्ज़ इस्तेमालु कयो त मजबूर थिया आहिनि हा उहे वापसि मोटिया आहिनि अमेरिका त छो पिया मोटनि इहे मोटनि इन करे पिया जो ईरान भरपूर ताक़त सां उन्हनि खे जवाबु ॾिए पियो इन्हनि शायदि इहो तसवर बि कोन कयो त ईरान एतिरी मज़ाहिमत करे सघे थो जेतिरी ईरान मज़ाहिमत हींअर ताईं करे पियो उन करे दुनिया खे ईरान असीं चई सघूं था त लाजवाब करे छॾियो आहे जीअं पाण पहिरियों बि ॻाल्हाईंदा रहियूं त उन्हनि जो ख़्यालु हो त शायदि ख़ुमैनी साहिब जी शहादत खां पोइ उतां जा माण्हू निकिरी पवंदा हुकूमत किरी पवंदी पर ईरान जो निज़ाम टोटली ईअं कोन्हे पाण थोरो जेकॾहिं माज़ी में वञूं तारीख़ खे ॾिसूं त 2003 में पाण सभिनी खे यादि आहे त सदाम हुकूमत ख़िलाफ़ इराक़ में अमेरिका जंग जेका आहे सा मढ़ी सदाम जी जीअं ई सदाम हुसैन गिरफ़्तार थियो या उनजो ख़ानदान ख़तमु थियो त उन ते ॿिया इतिहादी अची विया ऐं इराक़ ते कंट्रोल उन्हनि करे वरितो वरी पाण लिबिया जो मिसाल वठूं था त 2014 में जेको कुझु उते थियो कर्नल कज़ाफ़ी खां पोइ लिबिया ते ॼण त अमेरिका नवाज़ हुकूमत अची वई ईअं ई शाम में पाण ॾिसूं त हाफ़िज़ अल असद जेके 71 खां वठी साल 2000 ताईं सदर रहिया उनखां पोइ उनजो पुटु जेको आहे 24 सालनि ताईं बिशार अल असद इक़्तिदार में रहियो ऐं गुज़िरियल साल जेको आहे बल्कि 2024 में बिशार अल असद जे वञण खां पोइ शाम ते बि अमेरिका नवाज़ हुकूमत अची वई पर ईरान जूं हालतूं चेंज आहिनि उते ईअं कोन्हे को ख़ुमैनी जी पूरो ख़ानदान जेको आहे सो हिकिड़ो डिक्टेटर वांगुरु उते रूल कंदो हुजे उते हिकिड़ो पूरो हुकूमत जो निज़ाम आहे नो डाउट उहो हुनजो सुप्रीम लीडर हुयो पर उते हुकूमत जो निज़ाम आहे उते फ़ौज आहे फ़ौज खां वधीक पासदाराने इनकलाब आहे उन्हनि जी रिज़र्व फोर्स उन जा रज़ाकार हिकिड़ो डिघो तसलसुल आहे जंहिंजे करे ईरान ते कब्ज़ो करणु इहा उन्हनि जी ख़्वाब ख़्याली हुई ऐं हींअर त ईरान उनखे लाजवाब कयो आहे अॻिते ॾिसूं त हालतूं छा थियूं थियनि जीअं अव्हां पाण ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं त उहो चवनि पिया त शायदि असां ज़मीनी फ़ौज बि आणींदासीं जंहिंजो तमामु घटि इम्कान आहे सो हिते इहो ॿुधाए पियो वञे त अमेरिका खे जीअं उहो लाजवाब करे पियो सो अमेरिका हाणे जेके फ़ौजी रूल थियनि था हालांकि जंगियुनि जा जेके रूल आहिनि उनमें क़यादत ते कॾहिं बि अटैक कोन कबो आहे अस्पतालूं हुजनि ॿार हुजनि पर हिते त उन्हनि खे को ख़्यालु कोन्हे हाणे ईरान जूं अस्पतालूं बि अटैक थियनि पियूं नियाणियुनि जे हवाले सां पाण कल्ह बि ॻाल्हायोसीं त जंहिं तादाद में 186 नियाणियूं स्कूली ॿारड़ियूं उन्हनि खे जीअं उन जा जेके मंज़र आया आहिनि ड्रोन जे ज़रिए फुटेज यकीन नवां ॾिठा हूंदा त ड्रोन जो जेतिरो फ्रेम हो उनमें जेतिरियूं क़बरूं अची सघियूं उन खां वधीक अञा मैदान आहे जेके उन नियाणियुनि जूं क़बरूं ठाहियूं पियूं छा इहे मंज़र दुनिया कोन पई ॾिसे सो इहे सभु शयूं जेके आहिनि इहो ॿुधाइनि पियो त हीअ जंग जेका आहे अञा डिघी हलंदी ऐं जेतिरी डिघी हलंदी ज़ाहिर आहे ईरान जो नुक़सानु थिए ई थियो पर अमेरिका उन जो इतिहादियुनि खे बि जेको आहे सो ख़बर पवे पई इहा जेका जुआ हुननि खेॾी आहे डोनाल्ड ट्रम्प हिननि जे नेतन्याहू जे करे अच्छा अमेरिका में हिकिड़ो बहस इहो बि अथव जेको एप्स्टीन्स फाइल आया हुआ उन ते बि हाणे बहस थिए पियो त भई बिल गेट्स जेको आहे सो उते पेश थी चुको आहे जेका सेनेट जी कमेटी आहे ऐं जेको आहे हिलरी क्लिंटन पेश थी आहे बिल क्लिंटन उते पेश थियो आहे त डोनाल्ड ट्रम्प ते तमामु घणो प्रेशर हो त हिकिड़ो बहस इहो बि आहे या थ्योरी इहा बि आहे त उन समूरे तां ध्यानु हटाइण जे करे बि अमेरिका खे एॾी वॾी इहा जुआ खेॾणी पई आहे डोनाल्ड ट्रम्प खे जो ईरान जहिड़े मुल्क ते उन जंग मढ़ी आहे जंहिंजा बज़ाहिर लॻे थो त नतीजा इंतहाई ख़राब निकिरंदा आहिनि जेको अमेरिका सोचियो हो उहो कॾहिं बि ज़ाहिर उन ते कामयाबु हिकिड़ी मां ॻाल्हि अहिड़ी कयां अमेरिका में बि इहे ॻाल्हियूं नसीर साहिब हलनि पियूं थियूं ख़ासि तौर ते जेके जियो पॉलिटिकल तजिया कंदा आहिनि ऐं उन अॻकथियूं बि कयूं हुयूं टे त भई ट्रम्प इलेक्शन खटींदो ईरान ते हमलो कंदो ऐं उहा जंग बहाराए वेंदो त हिन वक़्तु जंहिं ॻाल्हि ते तमामु घणो बहस थी रहियो आहे अमेरिका में या दुनिया जे मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते त भई ॿ जेके हुन जूं अॻकथियूं आहिनि उहे दुरुस्त साबित थियूं ऐं टीं जेका आहे त अमेरिका ईरान खां जंग हाराईंदो हू अॼु बि उन ॻाल्हि ते क़ाइमु आहे त उहा बि दुरुस्त साबित थींदी हाणे अमेरिका वरी हिकिड़ी नई ख़तरनाक रांदि खेॾे पियो हिन में ईरान में जीअं नसीर साहिबु ॿुधायो त ख़ामनाई साहिब जी शहादत खां पोइ हुननि जो ख़्यालु हुयो या शायदि उन्हनि सोचियो हो त हिकिड़ी घरू वेड़ शुरू थी वेंदी ईरान में माण्हू रोडनि ते निकिरी ईंदा ऐं अमेरिका खे सपोर्ट कंदा ऐं उते का हुकूमत क़ाइमु थींदी हाणे इन मामले में जॾहिं उन्हनि खे मायूसी थी आहे
त हाणे हिकु त जेल ते हमिलो थियो आहे, उन में जेके सियासी कैदी हुआ उहे उतां भॼी निकिता आहिनि। ऐं सेकेंड इहो आहे त उते जेके अपोज़िशन लीडर्स आहिनि नसीर साहब, उन्हनि सां बि डोनाल्ड ट्रंप जो सिधो सो राब्तो आहे। गॾोगॾु जेके कुर्द आहिनि बॉर्डर एरियाज़ में, उन्हनि जी तहरीक बि जेका आहे उन्हनि खे बि ज़ोर वठायो पियो वञे ऐं उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो तरीक़ो अहिड़ो सोचियो पियो वञे पर मौजूदा हालतुनि में इन्हनि में शायदि ई कंहिंखे इहा हिम्मत थिए जो उहे अचनि इक़्तिदार में, ॿाहिरि वेठो आहे रज़ा पहलवी, बिल्कुलु ज़ाहिर उहो कंदो, अरब मुल्कनि खे विढ़ाइण जी कोशिशि कंदो। ऐं इवन इहे बि ॻाल्हियूं हलनि पियूं त जेके बि जंगनि जा आदाब आहिनि, इहे सभु पोइ हिते विसारे करे हाणे हू जापान वारो जेको हो, पाण खे ख़बर, पर्ल हार्बर अटैक कयो, जापान मुड़ियो कोन पियो, उनखां पोइ हिननि हिरोशिमा ऐं नागासाकी जो कारनामो अंजाम कयो। त डोनाल्ड ट्रंप जहिड़ो माण्हू आहे, जेको मां लफ़्ज़ नथो इस्तेमालु करां, बेवकूफ़ क़िस्म जो माण्हू, उन मां तव्हां का बि तवक़ा करे सघो था त उते इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जा जेके हथियार आहिनि, आख़िर पंहिंजी अना खे बचाइण लाइ हू उहे बि इस्तेमालु करे सघे थो। इहे बि इंटरनेशनल लेवल ते तज़िया थियनि पिया, छाकाणि त उनखे नाकामी 5 ॾींहंनि दौरान नज़र अचे पई। जेकॾहिं बहितर नाकामी नज़र आई त उहो हर इंतिहा ते वञी सघे थो। मनसूबो ठही वियो आहे। हाणे अमेरिका जेके दिफ़ा वारे वज़ीर चयो त 4 ॾींहंनि जे अंदरि अंदरि ईरान जो जेको बि फ़िज़ाई कंट्रोल आहे, या खणी चऊं त ईरान जे आसमान ते असांजो कब्ज़ो हूंदो ऐं पोइ असां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कार्रवाई कंदासीं। ऐं ऐन मुमकिन आहे त हिन हफ़्ते या हफ़्ते खां पोइ अमेरिकी फ़ौजूं बि ईरान में दाख़िल थियनि या उनजो मनसूबो जोड़ियो पियो वञे। बहरहाल ईरान जंहिं तरीक़े सां जवाबु ॾिए पियो, लॻे कोन थो त अमेरिका इन में कामयाब थी सघंदो, छो जो नार मुल्कनि में जेका सिचुएशन आहे उहा तमामु घणी परेशान कंदड़ आहे ऐं इहो प्रेशर होल्ड न करे सघंदो ट्रंप। ठीकु आहे मोराई साहब, तव्हां छा चवंदा? स्टेट डिपार्टमेंट जो हिकिड़ो अलॻि बयानु आहे ऐं वॉशिंगटन मां जेको सदारती बयानु अचे थो, डोनाल्ड ट्रंप साहिबु जेको पाण बि मीडिया सां ॻाल्हाईंदे चए थो, उहे ॿ डिफरेंट आहिनि ऐं इन जे विच में तज़ाद शुरू थी वियो आहे अमेरिका जे अंदरि। त स्टेट डिपार्टमेंट हिकिड़ो अलॻि बयानु थो ॾिए, जॾहिं सदर अमरीकी सदर ॿियो बयानु थो ॾिए। त इहा डिवीज़न विद इन द गवर्नमेंट जेका एडमिनिस्ट्रेशन आहे ट्रंप जी, उन जे अंदरि बि डिवीज़न तव्हांखे नज़र अचे थी इन ईरान जे मामले ते? तव्हां हींअर नसीर साहिब तव्हांखे हूअं ई इहो जवाबु ॾेई छॾियो त भई डोनाल्ड ट्रंप सां का तवका कान्हे का। पहिरीं जॾहिं पाकिस्तान जी जेको आहे भारत जी जंग थी, 6 जहाज़नि खां हुन शुरू कयो ऐं 11 जहाज़नि ते पहुतो आहे। सो उहा ई ॻाल्हि आहे त डोनाल्ड ट्रंप ते को इतबार कोन्हे, को उनजी मर्ज़ी आहे। कोई स्टेट जो बयानु हूंदो आहे उहो सोचे सम्झी ॾींदा आहिनि, लेकिन डोनाल्ड ट्रंप को बि जेको बयानु ॾींदो आहे उनजी का बि जेको आहे उहो न हूंदी आहे, सर पेर न हूंदो आहे। हुनखे बसि इहो हूंदो आहे पंहिंजो पाण खे वणाइणु। उहो पंहिंजियूं ॻाल्हियूं पाण कंदो आहे त भई जेको आहे मूं हीअं कयो, मूं हीअं कयो, लेकिन हक़ीक़त में जेको स्टेट जो बयानु हूंदो आहे डिपार्टमेंट जो, उहो उन्हनि जो सोचियल सम्झियल बयानु हूंदो आहे। जेकर ट्रंप जेको आहे उहो जेको ॻाल्हाए उनजो को न हूंदो आहे, का वैल्यू या उनजी वक़्त एतिरी इन करे कान्हे का जो हू हुन जेको वणे चई सघे थो। ठीकु आहे नसीर साहिबु, तव्हां छा चवंदो? मार्को रूबियो जो जीअं बयानु तव्हां ॿुधो हूंदो त हुन चयो त असां इन करे हमिलो कयो छो त असांखे इहो डपु हुयो त अमरीका ते ईरान हमिलो करे सघे थो, जॾहिं त डोनाल्ड ट्रंप चए थो त मां इन करे वियो आहियां छो त इसराइल खे ज़रूरत हुई इन जंग जी। ऐं वरी इहो बि चवे थो त इसराइल मूंखे कोन हिमथायो, बहरहाल मूं इसराइल खे हिमथायो। त उहो आहे त जीअं मोराई साहिबु चयो न त ट्रंप अहिड़ो प्रेसिडेंट आहे जंहिंजी ज़बान जी का वैल्यू कोन्हे ऐं उन्हनि बार बार इहो साबित कयो आहे। जेकॾहिं भई मार्को रूबियो जो बयान ते अचो त भई ईरान को इसराइल ते हमिलो करण वारो हो, त इन्हनि पाण दावा कई जून 2025 में जेका ईरान ते 12 ॾींहंनि जी जंग मड़ी वई, जेके आख़िरी B-2 बम्बार जेके तयारा हुआ, उन्हनि जे थ्रू जेके बम्बार्टमेंट कई वई हुई ईरान ते, त उनखां पोइ अमरीका जी पूरी जेका रियासती मशीनरी आहे, इहो डोनाल्ड ट्रंप पाण बीह करे उन्हनि फ़ख्री अंदाज़ में इहो ॿुधायो हो त असां ईरान जो मिज़ाइल सिस्टम तबाह करे छॾियो आहे, असां ईरान जी जेका एटमी टेक्नोलॉजी जे न उहो वधियो पिए एटमी हथियार, उनखे असां मुकमल तौर ते तबाह करे छॾियो। हा साइंटिस्ट, इहो को पुराणो बयानु कोन्हे त भई जेकॾहिं पोइ कहिड़े बयान खे असां उन्हनि खे सही सम्झूं त उहो बयानु सही हो जेको जून 2025 में ॾिनो वियो त असांजे मिज़ाइल सिस्टम खे तबाह कयो ऐं एटमी सलाहियत खे, या हाण वारो त हू हिन जंग खे जस्टिफाई करण लाइ जेको चवनि पिया त को ईरान इसराइल ते हमिलो करण वारो, त हीउ वारो बयानु सही आहे या हू? इन मामले ते अमरीका में तमामु घणो बहस थिए पियो, आलमी तजिया निगार ते तमामु घणो ॻाल्हाइनि पिया त हीउ मुसलसल कूड़ पियो ॻाल्हाए। ऐं जीअं आयो हो जेका पहिरीं हिननि जी सदारती तकरीर हो ग्रेट अमरीका अगेन, उनमें हुननि जेके ॻाल्हियूं कयूं त मां दुनिया में जंगनि जो ख़ात्मो करण जे लाइ आयो आहियां, फिलाणी जंग मूं ख़तमु कराई, हू जंग मां ख़तमु कराईंदुसि, मूंखे नोबेल पीस प्राइज़ ॾिनो वञे, पाकिस्तान देरि न कई, सभ खां पहिरियों जेको आहे सो तजवीज़ पाकिस्तानी निदा ऐं ॿ दफ़ा करे चुका आहियूं त हा, त 2 दफ़ा उनखे ॾिनो वञे। सो हाणे हीउ उहो माण्हू आहे जेको जंगियूं ख़तमु करण लाइ आयो हो, पर इन मुख़्तसिर मुदत में जनवरी में हुन हलफ़ कयो आहे। हींअर ताईं 2 भेरा ईरान ते जेको सो जंग मिड़े चुका आहिनि, कॾहिं ग्रीनलैंड ते कब्ज़े जूं ॻाल्हियूं, कॾहिं छा। सो उन माण्हू जे बयान जी कहिड़ी वक़्त आहे, कहिड़ो ज़ाहिर आहे, उनखे माण्हू मान ॾेई सघे थो, दुनिया कोन पई ॾिए। ज़ाहिर अमरीका में तव्हां असां खां वधीक उतां जा माण्हू, उतां जूं जेके पार्टियूं आहिनि, उन्हनि जो हाल इहा ॻाल्हि आहे
इसराइल जे दिफ़ा जो मसइलो ईंदो त सभु गॾु हूंदा, इहा यादि रखिजो। बहरहाल ओवरऑल जंगियुनि जे हवाले सां उन्हनि माण्हुनि पुछा करणु ज़रूरु शुरू कई आहे। जेतिरो नुक़सानु थिए पियो, स्टॉक एक्सचेंज दुनिया जो सभु वेहिजी वियूं आहिनि। गैस जूं क़ीमतूं हींअर ताईं 12% रुॻो अमेरिका में जेके आहिनि सो वधी वियूं आहिनि। जेकॾहिं जंग वधे थी त कल्ह ट्रम्प पाण चयो त तेल जूं क़ीमतूं बि वधी सघनि थियूं। एयर इंडस्ट्री जेका आहे उन ते केतिरो लॉस थिए थो। 21,000 शहरी जीअं इरफान साहिबु ॿुधाए त उहे गल्फ कंट्रीज़ मां निकिरी विया आहिनि। 9,000 उन फ़ौजी भॼी विया आहिनि। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त $50,000 जो जेकॾहिं $50,000 जो ड्रोन आहे त बिलियंस ऑफ डॉलर्स उनखे तबाह करण लॻनि था। ऐं जेके अॼु ताईं जेका डेटा आई आहे जेका ॿुधाए पई त $700 बिलियन हिकिड़ो ॾींहं जो ख़र्चु आहे हिन जंग जो। ऐं जेकॾहिं वधे थी त अमेरिका ते उनजा इम्पैक्ट ज़रूरु पवंदा। ठीकु आहे। अच्छा, पाकिस्तान जे अंदरि सियासी पार्टियुनि जी जीअं शुरू में पाण ॻाल्हि कई त हिन वक़्तु पाकिस्तान जे जेका सूरत-हाल आहे, असांजा टई बॉर्डर इंगेज आहिनि। हिकिड़े पासे अफ़गानिस्तान सां असांजा मामला हुजनि, ॿिए पासे ईरान जी जेका बॉर्डर असांखे लॻे थी, ऐं ॿियो भारत। त मुस्तक़िल असां इंगेज आहियूं ऐं ग़ैर यकीनी वारी सूरत-हाल आहे। त इन तनाज़ुर में पाकिस्तान जूं सियासी पार्टियूं उहे मुतफ़िक़ नज़र न पियूं अचनि असांखे ईंदड़ वक़्त में। ऐं हीअ वधीक असांखे ज़रूरी थींदी, छो त अगरि तव्हांजे मुल्क जे अंदरि इस्तेहकाम कोन्हे त तव्हां दुनिया जे मुल्कनि सां कीअं जंग विड़ी सघंदा। त तव्हां टिनिनि महिमाननि खां मुंहिंजो आख़िरी सुवालु हूंदो त पाकिस्तान जे अंदरि सियासी पार्टियुनि जी ॿधी लाइ कीअं माहौल साज़गार थींदो ऐं इहो केतिरो ज़रूरी आहे त मुल्क जे अंदरि सियासी पार्टियूं मुतफ़िक़ हुजनि, तॾहिं ई असांजी फॉरेन पॉलिसी असरअंदाज़ थींदी। अच्छा, मुंहिंजे नज़र में तुंहिंजो हिकिड़ो ई हल आहे त जेका अना आहे तहरीक इंसाफ़ जी छा आहे हुनजे क़यादत जे हवाले सां जेकॾहिं तव्हांजे जंग टिनि बॉर्डर्स ते जीअं ॿुधायो त जंग तव्हांजी बीठी आहे त असांजे अख़्तियारियुनि खे बि पंहिंजी अना ख़तमु करणी पवंदी। कॾहिं कॾहिं हालतूं अहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि जो पोइ हिते हटिणो पवंदो आहे। सो करिणो छा आहे, उनजी क़यादत खे रिलीफ ॾियणो आहे, हॉस्पिटल मुंतक़िल करिणो आहे, उनखे घर मुंतक़िल करिणो आहे। त को एॾो वॾो घाटे जो सौदो कोन्हे, उहो फौरी तौर ते असांखे करणु खपे। पंहिंजनि सिफ़ुनि में इतिहाद क़ाइमु करणु खपे। असांखे मज़हबी बुनियादनि ते बि जेको असांखे कमज़ोर करण जी कोशिशि कई पई वञे। कल्ह जीअं मां ॾिठो हूंदो जेका पटेल साहब तकरीर कई आहे, उहा बि ॾाढी हिकिड़ी अहम जो अॻियां हुते उहो आलमनि खे बि चए थो त केॾांहुं हलिया विया आहियो, अचो न ॻाल्हायो न, हीउ जेको कुझु थिए पियो। उन शहबाज़ शरीफ़ साहब बि चयो त ख़ुमैनी साहब जी FIR जेका कटबी रुॻो अमेरिका इसराइल ते न, जेके हुनखे नोबेल पीस प्राइज़ लाइ नामज़द कनि पिया, उन्हनि ते बि कटबी। सो ऐं हीउ रुॻो पाकिस्तान जो मसइलो कोन्हे ख़ुमैनी साहब वारो, सॼी दुनिया में जेके जेके असां पाण ॾिसूं था, हिज़बुल्लाह हुजे, हमास हुजे, हसन नसरुल्लाह वारनि जो ग्रुप ॿिया टे सभु जेकॾहिं जंग वधे थी त इहे एक्टिव थींदा। ऐं पाकिस्तान में इन ॻाल्हि खां तव्हां इनका पाण वटि रिपोर्ट शयूं थियनि ई कोन पियूं त गिलगित बिल्तिस्तान में छा पियो थिए भई हींअर उते मुसलसल कर्फ्यू वारी सूरत हाल आहे। माण्हू रोडनि ते इन मसइले खां पोइ पाकिस्तान जी हुकूमत ते तमामु घणो प्रेशर आहे। इस्लामाबाद में जेको कुझु थियो, लाहौर में जेको कुझु थियो, कराची में जेको कुझु थियो आहे, ऐं ईंदड़ ॾींहंनि में अञा वधी सघे थो। ऐं इहा ई इसराइल जी अमेरिका जी बि ख़्वाहिश हूंदी त पाकिस्तान में बि घरू वेड़ वारी सूरत हाल पैदा थिए। उनखां बचण जो वाहिद हल इहो आहे त अनाऊं ख़तमु करणियूं पवंदियूं। एस्टेब्लिशमेंट हुजे, हुकूमत हुजे, तहरीक इंसाफ़ हुजे, सभिनी खे गॾु विहारे हिकिड़ो गॾियल पॉलिसी ठाहिणी पवंदी। 3 बॉर्डर तव्हां पाण ॿुधायो था वाक़ई, बाक़ी हिकिड़ो चीन वारो बॉर्डर तव्हांजो महफ़ूज़ आहे, बाक़ी 3 बॉर्डर्स ते जंग बीठी आहे। इन मौक़े ते बि जेकॾहिं अनाऊं थियूं त पोइ इनजो नुक़सानु पाकिस्तान खे थिए। तव्हां जेको आहे इन में अंदाज़ो लॻायो त जेको आहे जेको कराचीअ में अमेरिकन कौंसिल खाने ते जेको हमिलो थियो, सभिनी खे इहा ख़बर हुई त जेको आहे सो मतिलबु इब्तिदाई त भई जेको आहे सो इन ते पुलिस जी फायरिंग थी आहे, या जेको आहे उन में नामुल अफ़राद जे ख़िलाफ़ु जेको FIR थी आहे, उन में 10 माण्हू जेका शहीद थिया। लेकिन अमरीकी हुकूमत पाण इहो बयानु थी ॾिए त जेको आहे अमरीकन मेरिन जेको आहे फायरिंग कई आहे, यानी इहा सिधी सही ॻाल्हि आहे त माना गारियुनि जो रुख पाण ॾेई हुननि कयो ऐं ताकी हुते फॾो शुरू थिए अमेरिका जे ख़िलाफ़ु, ऐं इहा जेको आहे बदनज़मी थिए। हालांकि अमेरिका खे इहो बयानु न ॾियणु खपंदो हो, भई जेको हल थियो उहो पुलिस जे खाते में पियो वियो। हुननि इहो बयानु ॾेई माना हिते वधीक जेको आहे न पैदा कई आहे, जेका बेचैनी ऐं जेको आहे सो कशीदगी पैदा कई आहे। मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त भई जेको आहे सो जेको ख़तरो आहे हींअर असांजे जेको आहे सो पाकिस्तान जी सरहदुनि ते, छो जो ॿ ॾींहं पहिरियां जेको आहे नेतनयाहू जेको बयानु ॾिनो आहे त अफ़गानिस्तान ऐं इंडिया असांजा बहितरीनु दोस्त मुल्क आहिनि, ऐं हींअर इसराइल जेको आहे सो इराक ताईं पुॼी चुको आहे। बाक़ी विच में ईरान जेको आहे उन असांजो जेको हींअर ॾिठो वञे त असुलु मुआफ़िज़ हींअर ईरान आहे। जेकॾहिं ईरान खे कुझु थियो त पोइ उन खां पोइ पाकिस्तान बि मज़ामत कोन करे सघंदो, छो जो हिते लीडर ऐं पार्टियूं पाण में विढ़ियल आहिनि। इन करे असांखे सोचणो पवंदो पार्टियुनि खे त जेको आहे सो पाण में इतिहाद कनि, वरना पाकिस्तान आहे त पार्टियूं आहिनि, न त पाकिस्तान न आहे त पार्टियूं कहिड़े कम जूं हूंदियूं। जी इरफान साहब, तव्हां छा चवंदव? मूंखे हाणे शेर यादि थो अचे पर मां पढ़ां कोन थो, आख़िरी लाइन पढ़ी थो छॾियां, जेके सम्झण वारा हूंदा सम्झी वेंदा त उन तो हम सही फ़ुर्सत न मिली, हे ॿियनि सां छा विढ़ंदा, असां ॿई वांदा कोन था थियनि। नो डाउट पाकिस्तान एटॉमिक रियासत आहे, ऐं कुझु ॾींहं पहिरियां जॾहिं इसराइली वज़ीर आज़म जे इन ई बयान जो ज़िक्र थियो जेको
मोराई साहब ॿुधायो ऐं चयूं त भई ईरान खां पोइ पाकिस्तान हदफ़ हूंदो ऐं इन ते ई बयानबाज़ी हले पई ज़रियनि वटां कुझु ख़बरूं हलियूं त भई पाकिस्तान एटॉमिक रियासत आहे ऐं दुनिया खे हिकिड़े एटमी मुल्क सां मुहादो अटकाइण जा जेके नतीजा आहिनि उहे भोगणा पवंदा ऐं उन्हनि खे अंदाज़ो कोन्हे वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। पर असां जेसीं ताईं पंहिंजे मुल्क में इतिहाद एको ॿधी क़ाइमु न कंदासीं, असीं खणी एटॉमिक पावर हुजूं, असीं खणी छा बि हुजूं, ॿाहिरें मुल्क खे ज़रूरत कोन पवंदी जो हू पाकिस्तान खे अची तबाह करे। असां पाण ई सफिशेंट हूंदासीं, पाण ई काफ़ी हूंदासीं। पाण जेकॾहिं पाकिस्तान जी तारीख़ जो हवालो वठूं या उनजी ऑब्ज़र्वेशन कयूं, उनजो मुशाहिदो कयूं त पाकिस्तान ते ॿाहिरीं ताक़त खे ज़रूरत ई न आहे हमिलो करण जी या हला करण जी। उनजे लाइ ज़रूरी आहे त पाकिस्तान ख़ुदि मुख़्तियार थिए पंहिंजे फ़ैसिलनि में, पंहिंजी मईशत जे हवाले सां। हाणे कल्ह बि चयोसीं त असांजो जॾहिं गुज़र ई पट सट ते आहे त कीअं मुमकिन आहे त असां कंहिं माण्हूअ खां या उन मुल्क जे आॾो असीं इनकार कयूं ऐं चऊं त असां हीअ कमु न कंदासीं। जेकॾहिं ईरान में इहा हिन वक़्तु सिचुएशन आहे त ईरान में उहा हिमत हुई, उहा ज़रूरत हुई जो हुन पाबंदियुनि जे बावजूदि बि इनकार कयो ऐं दुनिया जी जेका सुपर पावर आहे उन सां मुहादो अटकायो ऐं जेको हुनजो हाल आहे अञा ताईं विढ़े पिए थो। पाकिस्तान में अहिड़े क़िस्म जी सूरत हाल डेवलप नथी थी सघे छो जो असांखे जी हज़ूरी जी आदत आहे, असांखे जीअं चवंदा जी बिस्मिल्लाह कंदासीं। पर जेके इम्कानी ख़तरा आहिनि या उहे ॻाल्हियूं जेके असांजी बर्दाश्त खां ॿाहिरि आहिनि, कल्ह बि उनजो असीं हवालो ॾिनोसीं या इंटरनेशनल मीडिया ते बि जेके अमेरिकी सहाफ़ी आहिनि, यूट्यूबर्स आहिनि, जेके ॻाल्हियूं कनि पिया त असुल जेको हदफ़ आहे उहो मुस्लमान मुल्क आहिनि ऐं मुस्लमान मुल्कनि में वेड़ कराइणु आहे। सो असांखे न रुगो पाकिस्तानी हुअण जी हैसियत सां पर असांखे हिकु मुस्लमान हुअण जी हैसियत सां बि सोचणो पवंदो ऐं पंहिंजी अखि खोलणी पवंदी ऐं यहूदियुनि जी इहा जेका साज़िश आहे उनखे सम्झणो पवंदो। जीअं अॼोके इजलास में ज़ोर भरियो वियो समूरी सियासी क़यादत थिए या जेके बि अॻुवाण सियासी अॻुवाण शरीक थिया त भई एको ऐं इतिहाद तमामु घणो ज़रूरी आहे हिन वक़्तु पाकिस्तान में। पाकिस्तान जी सियासत विरहाङे जो शिकार आहे, पाकिस्तान जो माण्हू विरहाङे जो शिकार आहे ऐं पाकिस्तान में पाण जेकॾहिं मज़हबी हवाले सां ॾिसूं उन में बि असीं विरहाङे जो शिकार आहियूं। सो हर हवाले सां असांखे एके जी ज़रूरत आहे, ॿधी जी ज़रूरत आहे ऐं असां इहे जेका वरनि खां कोशिशि पिया था कयूं हिक ॿिए जा पेर कढण जी, छिकण जी, जीअं नसीर साहब बि चयो त अनाऊं जेके आहिनि उहे असांखे क़ुर्बान करणियूं पवंदियूं पाकिस्तान जे करे। उमेदु आहे बहितरी थींदो। हाणे जेके पाकिस्तान खे हलाइनि था या जेके पॉलिसी साज़ आहिनि या जेके फ़ैसिला कंदड़ आहिनि यकीनन उहे असां खां वधीक अकुल वारा आहिनि ऐं असां खां वधीक सुठा फ़ैसिला करे सघनि था, असां खां वधीक सुठे तरीक़े सां हालतुनि खे सम्झी सघनि था ऐं उमेदु आहे त इहे ॻाल्हियूं ज़रूरु हुननि जे दिमाग़ में हूंदियूं ऐं ईंदड़ वक़्त में मुमकिन आहे त असांखे अमली तौर ते इहे शयूं ॾिसण वटां मिलनि। मुरारी साहब, तव्हां छा था सम्झो त क़ौमी ॿधी कीअं पैदा थी सघे थी? मुख़्तसरन जवाबु ॾिजो। नसीर साहब जेको आहे इहा ॻाल्हि कई त जेको आहे सो ॾिठो वञे त जेकॾहिं वाक़ई जेको आहे हिन में का ॻाल्हि कान्हे का जेको जॾहिं ॿ पार्टियूं हूंदियूं आहिनि त जेका अपोज़िशन में हूंदी आहे उन ते कुझु न कुझु जेको आहे सख़्तियूं थींदियूं आहिनि ऐं उन में को शक कोन्हे। PTI हींअर इहे सख़्तु जेको आहे हुन खां गुज़रे पई थी। हुकूमत खे बि इहो ई खपे त जेको आहे सो हुननि जे लीडर खे जेको आहे सो सहूलियत हुजे ऐं कुझु जेको आहे सो अफ़वाह तफ़हीम सां जेको आहे हिन मामले खे हल करे। मुंहिंजो त इहो ई चवणु आहे त भई उन खां अलावा ॿियो को रस्तो मूंखे नज़र कोन थो अचे। नसीर साहब, तव्हां मुख़्तसरन ॿुधाइजो त तव्हांखे लॻे थो त ईद खां पोइ जेका आहे इंटरनेशनली असांजी सूरत हाल डेवलप थियणु वञे पई मुस्तक़बिल में, ख़ान साहब खे मेडिकल बुनियादनि ते को रिलीफ मिलंदे नज़र अचे पियो? हाणे इहे सभु मामला काफ़ी पोइते रहिजी विया आहिनि। जेका सूरत हाल आहे न इंटरनेशनल लेवल ते इहे जीअं हालतूं ठही ईंदियूं आहिनि न त पोइ इहे सभु ॻाल्हियूं हाणे काफ़ी पोइते थी वियूं आहिनि। हाणे मसइलो आहे मुल्कनि जे दिफ़ा जो, हिन ख़िते जे दिफ़ा जो मसइलो आहे। सो हिते ख़ान साहब वारो मसइलो बज़ाहिर तव्हांखे सची ॿुधाइनि मूंखे ॾाढो नंढो थो नज़र अचे हुनखे को रिलीफ मिलणु ॿियो टियों ऐं रिलीफ हालतूं हुनखे ज़रूरु वठी ॾींदियूं। ईद ताईं सूरत हाल ताईं जेकॾहिं जंग रहे थी सूरत हाल अलाए किथे वञी पहुचंदी। जीअं पाण शुरू में ॻाल्हाए चुका आहिनि, पेट्रोल जा ज़ख़ीरा ई जेके आहिनि तेल जा उहे 3 हफ़्तनि जा आहिनि। जेकॾहिं सूरत हाल ईअं रहे थी त मुल्क जो हालतूं किथे वञी पहुचंदियूं। पोइ इहे ख़ान साहब जा मसइला ॿिया चा पोइ इहे अॼु जेके अनाऊं आहिनि इहे सभिनी खे क़ुर्बान करणियूं पवंदियूं। अहिड़ा मिसाल आहिनि। मिसाल जॾहिं अगस्त 2021 ते जॾहिं तालिबान अची वेठा ऐं अमेरिका खे इशारो कयो त जेके ई तालिबान जा मेन माण्हू पाकिस्तान में गिरफ़्तार थियल हुआ, मुला अब्दुल गनी ब्रादर्स ऐं ॿिया टिया जेके पोइ हाणे हुननि जा सफ़ीर या लीडर वेठा आहिनि, हिकिड़ी फ़ोन कॉल आई उन्हनि सभिनी खे तव्हां ॿाहिरि कढी छॾियो। जॾहिं तव्हां हिकिड़ा नामी ग्रामी इंटरनेशनल जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि खे तव्हां आज़ादु करे सघो था। हीउ त हिकिड़ो मुल्क जो अॻूणो वज़ीर आज़म आहे। सो इहे अनाऊं क़ुर्बान करणियूं पवंदियूं। उहा PTI हुजे, हुकूमत हुजे, एस्टेब्लिशमेंट हुजे, मुल्क ख़ातिर, तॾहिं सूरत हाल बहितर थींदी। हीउ वक़्तु आहे
जो असांखे यूनिटी जो मुज़ाहिरो करणो पवंदो न त जेको बलूचिस्तान में थिए पियो, ख़ैबर पख्तूनख्वा में थिए पियो, कंहिंखां लिकल कोन्हे, वधीक पाण हुन ते छा ॻाल्हायूं। ठीकु आहे, त तव्हां उनजो टिनी केरु केरु महीना फ़ाइदो वठी जी सघे थो। बिल्कुलु कोशिशि कंदासीं त सुभाणे जे प्रोग्राम में जेको बोर्ड ऑफ पीस जो जेको मामिलो हुयो, हाणे त सोशल मीडिया ते काफ़ी तनक़ीद थिए पई त उहो ख़तमु थी वियो सम्झो। उहो त हाणे हिन बोर्ड जंग ऑफ खां पोइ वार वियो। आहे, उहो बोर्ड ऑफ Yes. वार आहे बिल्कुलु। त नाज़रीन टिनी महिमाननि जी जो तजियो तव्हां ॿुधो, डिबेट में फ़िलहाल एतिरो ई ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।